सिंध यूनाइटेड पार्टी तरफां सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। लाड़काने में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते ज़िले सदर सदुद्दीन भट्टी, डॉक्टर मज़हर मुग़ल, हाफ़िज़ कोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। मीरपुर ख़ास में SUP तरफां सैयद ज़ैन शाह मथां ॿ धारदार केस दाख़िल करण ख़िलाफ़ लाला अज़हर पठान, मोहम्मद ख़ान मरी, समीर, मुस्तफ़ा जमाल शर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। नौशरो फेरोज़ में SUP कारकुननि महर अली वस्तड़ो, ख़ादिम सियाल, फरमान नवल ऐं आसिफ हुसैनी जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज में जसकम अॻवान अयाज़ राजपर, PP शहीद भुट्टो अॻवान ख़ालिद चांडियो, अवामी सथ जे महताब सिंधी पिणु शिरकत कई। मांझंद ऐं सन में SUP तरफां मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ धारदार कारकुननि रैलियूं कढी धरना हया। मांझंद में रैली जी क़यादत मोहम्मद उमर अबड़ो ऐं अब्दुल लतीफ़ पवर कई, जंहिंमें STP जसकम ऐं ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई। सन में अनवर मंगणहार ऐं शहमीर ख़ासकेली जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। सकरन में SUP कारकुननि मरकज़ी सॾ ते फलक शेर ओड, असलम कोरेजो, ग़ुलाम मुस्तफ़ा कीरियो ऐं कासिम सुमरो जी अॻवानी में मेहराबपुर रोड खां नवाबशाह मोड़ ताईं रैली कढी नारेबाज़ी कई। बान सईदाबाद में SUP कारकुननि असगर अली सोलंगी, ग़ुलाम शबीर बुरड़ो दरिया खां लिगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठारूशाह में SUP पारां सैयद ज़ैन शाह ते केस दाख़िल करण, कारपोरेट फार्मिंग ऐं नवनि ठहंदड़ कैनालनि ख़िलाफ़ रज़ा मोहम्मद बेहण, काशिफ सियाल, अली रज़ा मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। तगवाणी में SUP जे मरकज़ी सॾ ते कारकुननि अब्दुल रज़ाक नंदवाणी, बख़्त अली डाहाणी ऐं नसरुल्लाह नंदवाणी जी अॻवानी में एहतिजाज कयो। डोकरी में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते मुश्ताक संदेलो, एडवोकेट इमदाद जोयो, यासिर संदेलो, साबिर जरवार ऐं मोहम्मद अली खोसो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे डोकरी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। कुनरी में सैयद ज़ैन शाह मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि मोहम्मद रमज़ान जुणेजो, पीर बख़्श गशकोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी नारेबाज़ी कई। नवाब वली मोहम्मद में रियाज़ काके पोटो जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। डोरो नारो में भी सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते एहतिजाज कयो वियो।